अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां वाजिद अली चन्ना। तव्हां ॾिसी रहिया वाजिद चन्ना व्लॉग। ऐं आऊं वञी रहियो आहियां शहर। मूंसां गॾु आहे मुंहिंजो नंढे तमामु घणो ज़िद कयो त मूंखे बि हलणो आहे शहर। मां चयुमि ठीकु आहे। गर्मी तव्हां ॾिसो, गर्मी तमामु ज़बरदस्त आहे ऐं आऊं वञी रहियो आहियां शहर में तव्हां ॾिसंदो त असांजो हाईवे ज़बरदस्त तरीक़े सां हीअ आहे असांजी कारोणी जी गली क्रॉस करे असां चढ़ंदासीं मथे रोड ते। रोड खां बाद में असां चढ़ंदासीं रक्शे ते असां चढ़ी चुका आहियूं। असां वञी रहिया आहियूं शहर जी तरफ़। त दोस्तो हीअ आहे असांजो मेन बाईपास खां साम्हूं ई बसि असांजो आहे शहर। जेके बि ज़रूरत जूं शयूं हुजनि बासाने मिली वेंदियूं आहिनि ऐं दुकानदारी जे हिसाब सां हुजे, घर जे हिसाब सां हुजे, हर शइ बासाने मिली वेंदी आहे। हीअ आहे असांजो तमामु ख़ूबसूरत। हे पाणी जमा आहे, बरसातनि खां पोइ पाणी हर हंधि जमा थींदो आहे, पर असांजे शहर में भी पाणी जमा आहे जेको चंद ॾींहंनि में वेंदो ख़तमु थी। ऐं शहर असांजो आहे कारोबारी हिसाब सां ज़बरदस्त बहितरीनु। कोई बि कारोबार हुजे, नंढो हुजे चाहे वॾो हुजे, ज़बरदस्त तरीक़े सां रोज़ी करण वारो हुजे किथे बि करे सघे थो बासानी। ऐं आउं वञी रहियो आहियां पंहिंजे शहर जी तरफ़। दोस्तो हीउ उहो हाईवे आहे जेको तव्हां पाकिस्तान जे कहिड़े बि शहर हिन हाईवे खां वञी सघो था। सखर कराची, सखर हुजे पंजाब, कहिड़े तरीक़े सां माना अॻिते जिथे वञण जा वञी सघो था। प्लस में अगरि मथी साइड वेंदो त हैदराबाद, कराची, जिॾे बि वञणु चाहियो त हीअ हाईवे तव्हां बासानी तव्हां वञी सघो था। दोस्तो असांजो ॿीहर तव्हां सभिनी भाइरनि खे अर्ज़ु आहे त जेको असांजो हीउ वीडियो ॾिसी रहिया आहियो त जेके नवां भाइर आहिनि त उन्हनि खे असांजी हिकु अर्ज़ु आहे त असांजे चैनल खे अगरि तव्हांखे वीडियो सुठो लॻे त लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। असांखे इन मां तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। तव्हांजो ख़र्चो कोई बि कोन्ह थींदो, पर असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। उमेदु आहे त तव्हां सभु ॿाहिरि सपोर्ट लाज़मी कंदव। आउं पहुतो आहियां पंहिंजे घर। शदीद गर्मी में शहर कमु बि हुयो तमामु ज़रूरी। पहुतो आहियां मां पंहिंजे घर। दोस्तो वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे ऐं मुकमल ॾिसिजो। अॼु मां तव्हांखे पूरे ॾींहं जी रूटीन ॾेखारींदुमि इंशाअल्लाह ताला। ऐं जीअं मां वापसी पहुतो आहियां पंहिंजे घर, मूंसां तव्हां ॾिठो शहर में मुंहिंजो नंढो पकोड़नि जो तमामु घणो आहे शौक़ीन, जेको खाई रहियो आहे पकोड़ा। ऐं हीअ आहे मुंहिंजो पुटु शौक़ीन मोबाइल जो, जेको मोबाइल ॾिसी रहियो आहे। दोस्तो वीडियो एंड ताईं ॾिसिजो, अॼु को व्लॉग थींदो तमामु इंट्रस्टिंग। दोस्तो अॼु आउं पचाए रहियो आहियां भिंडियूं मुंहिंजियूं आहिनि तमामु फेवरेट ऐं पसंदीद भिंडियूं। अॼु आउं जीअं शहर वियुमि, भिंडियूं मूंखे तमामु बहितरीनु ऐं ताज़ियूं लॻियूं। मां चयुमि अॼु भिंडियूं ई खाइणियूं आहिनि। ॿियूं सब्जियूं बि जाम हुयूं, पर भिंडियूं जेके फ्रेश ऐं ताज़ियूं हुयूं त आउं चयो त अॼु पंहिंजो शौक़ु खे आहे पूरो करिणो। त हे तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां बिल्कुलु ईज़ी ऐं आसान आहिनि, पर असां पंहिंजी ॿोलीअ में हिननि खे चवंदा आहियूं भिंडियूं। हे आहिनि भिंडियूं जेके बिल्कुलु सनी कातर करे छॾियूं आहिनि। लेडी फिंगर बि चयो वेंदो आहे। तव्हां पंहिंजी ॿोलीअ में बि कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन जो नालो वठंदा हूंदो। मुंहिंजियूं आहिनि तमामु फेवरेट ऐं पसंदीद, जेके बिल्कुलु ऐं मसालो विझी बिल्कुलु तयारु करे रहियो आहियां। चटपटियूं ज़बरदस्त ऐं खाइण में बहितरीनु। त दोस्तो ॾिसो कहिड़े तरीक़े सां बिल्कुलु मुंहिंजी भाॼी आहे रेडी। ऐं दोस्तो आउं पंहिंजे दुकान ते पुॼण खां पोइ जीअं मां पंहिंजो शॉप खोलियुमि, साम्हूं हुयो तमामु घणो माल। हीउ माल उहो आहे जेको मालूंद माण्हू कॾहिं हूंदा आहिनि किथे त कॾहिं किथे, पर हिननि खे माल हूंदो आहे तमामु घणो। मेंहियूं ॾिसो, रिडियूं, बकरियूं, हर क़िस्म जो माल हिननि खे मौजूदु हूंदो आहे। कंहिं ख़ाली प्लाट ते शाम जो वञी पंहिंजो माल कंदा आहिनि जमा, पर तमामु घणे अंदाज़ में ही मुंहिंजी शॉप जे ॿाहिरां ई माल जो गुज़र थियो। ऐं सोचियो तव्हां सां बि शेयर करे छॾियां। तमामु बहितरीनु हर क़िस्म जो नसुल मुंहिंजे ख़्याल में त हिन वटि आहे मौजूदु। तक़रीबन थी रहिया आहिनि 4:30। आउं वेठो आहियां पंहिंजे शॉप ते। शाम जे पर में थोरो खीर वग़ैरह हूंदो आहे, माशाल्लाह उहो बि जेतिरो नसीब निकिरी वियो। मुंहिंजा नंढा वेठा आहिनि पंहिंजे धन में। ॿाहिरि आयो आहे हर वीडियो में तक़रीबन तव्हांखे ॾेखारियां, पर हे मालूंद माण्हू आहिनि। 2-4 ॾींहं हिते हूंदा, उन खां पोइ वरी कंहिं ॿी जॻह ते। तव्हां माल ॾिसो त केतिरो माल, मेंहियूं, ठगियूं सभु मौजूदु आहिनि। तक़रीबन थी रहिया आहिनि 5 ऐं मुंहिंजी चांहि बि आहे बिल्कुलु तयारु। चांहि बिल्कुलु रेडी आहे। दोस्तो 5 थी रहिया आहिनि। हिन महिल आउं दुकान जी सफ़ाई करे बक़ाया जेको बि कमकार आहे मां पंहिंजे कम खे वठंदुमि। वीडियो वग़ैरह लंबो कंदासीं, वीडियो लंबो थी वेंदो, एतिरो मुख़्तसिर काफ़ी आहे। इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हांखे शाम जी रूटीन जेका 5 खां बाद जी आहे तव्हांखे लाज़मी ॾेखारींदुमि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, तव्हां मुंहिंजे चैनल खे ॾिठो ऐं एंड ताईं ॾिठो, तव्हांजो मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। मिलंदासीं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।